बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अहले बैत तय्यबीन ताहिरीन अल मासूमीन, अम्मा बाद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहतरम नाज़रीन, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मोहतरम नाज़रीन, पंहिंजी गुफ्तगू खे अॻिते वधंदे फ़िक़े में आकाम नजात जे बारे में 6 दर्स खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियां। मोहतरम नाज़रीन, अॼु जेका पंहिंजी गुफ्तगू काफ़िर जे आकाम जे बारे में। काफ़िर उहो आहे जेको ख़ुदा जी वजूद या उन जे वहदानियत जो इक़रार न करे, उहो काफ़िर आहे ऐं नजिस आहे। ऐं अहिड़ी तरह गाली जेके शख़्सन यानी जेकी इमामनि मां कंहिं हिक खे ख़ुदा चवनि या उहो चवनि त ख़ुदा फिलाणे इमाम में समाइजी वियो आहे, उहो जेका आहे नजिस आहिनि। ऐं ॿी जेके जेका ख़ारिजी ऐं नासिबी यानी उहे जेकी इमामनि सां जेके बुग़्ज़ रखनि था, उहे बि नजिस आहिनि। ऐं इहो हुकुम आहे उन शख़्स जे लाइ जेको नबूअत या ज़रूरियात दीन यानी उन्हनि शयुनि, मिसाल जो त निमाज़ ऐं रोज़े जो मुनकिर थी वञनि त जिन खे मुस्लमान दीन इस्लाम जो जुज़ सम्झंदा आहिनि, ऐं उहो इनकार अहिड़े नमूने सां हुजे जो पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम खे कूड़े थियण जो सबबु थिए, भले जो बाद जॻह में छो न हुजे, त उहो जेका आहे नजिस आहे। ऐं ॿियो जेको आहे ॿिया जेका अहल किताब आहिनि, यहूदी ऐं नसरानी ऐं मजूसी, इहे जेका आहे असांजी सिस्तानी जे नज़दीक इहे जेके पाक आहिनि, थोरो इन्हनि खे एहतियात करणु भलो आहे। ऐं ॿियो जेको आहे नजासत मंझां उहो जेको आहे ॾहों जेका आहे नजासत मां उहा जेका आहे शराब आहे। शराब जेका आहे नजिस आहे। इन खां अलावा जेके ॿियूं शयूं आहिनि जेके इंसान खे मस्त थियूं कनि, जेके नशे वारी शयूं आहिनि, उहे जेके नजिस न आहिनि। इन जो मतिलबु यानी शराब ख़ुदि नजिस आहे। अगरि कपिड़े वग़ैरह खे लॻी वञे त कपिड़ो नजिस थी थो वञे, ऐं इनखे पीअण बि जेका आहे हराम आहे। ॿियूं जेके नशे वारी शयूं आहिनि, अगरि उहा जेका कपिड़े वग़ैरह खे अगरि लॻी वञनि थियूं, अगरि कपिड़े वग़ैरह खे लॻी वञनि थियूं त उहे पाक आहिनि। अगरि उनखे जेके इस्तेमालु कनि पीअण जेका आहे उन उहा जेका आहे हराम आहे। इहो जेको शराब। ॿियो जेका सनअत या तिबी जेके अल्कोहल जेका दरवाज़नि या मेज़नि या कुर्सियुनि वग़ैरह खे पॉलिश जे तौर ते जेके इस्तेमालु कई थी वञे, उन जे जेके बि अक़साम आहिनि उहे सभु जेके आहे पाक आहिनि। जेकॾहिं ॿियो मसइलो आहे, जेकॾहिं अंगूरनि जो रस जंहिंखे ख़ुदि ब ख़ुदि या पचाइण सां इंसान उॿारियो वञे त उहे जेका आहे पाक आहिनि, लेकिन उनजो पीअण जेको आहे हराम आहे। अगरि इहे जेके कपिड़े वग़ैरह खे लॻी वेंदा, इहे जेका कपिड़ा नजिस कोन्हे, बल्कि इनखे जेका आहे पीअण वग़ैरह जेको आहे इहो हराम आहे। ऐं अहिड़े नमूने सां एतवाजी जी बिना ते उॿरियल अंगूर जो पीअणु हराम आहे, पर नजिस न आहे। पूरो कयोसि बस हिते। अॼु जी गुफ्तगू पंहिंजी पुॼाईंदुमि। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।